वाठा ॻाल्हि त ॿुध। जी भोतार वॾा, हुकुम कयो हुकुम। हाल को ग़रीबनि जो राशन बाशन बचियो आहे? जेकॾहिं को हिकु अधु बोरो किथे नज़र अचई त कढ़ाए मूं वारे बंगले ते रखेसि। वॾेरा साईं, तव्हां ग़रीबनि जो राशन छॾियो किथे आ जो बचंदो? वॾेरा, कल्ह मां दरिया जे किनारे ते वेठो हुयुसि। दरिया मां हिकिड़ो वाॻू ॿाहिरि निकिरी आयो। मूंखे चवण लॻो मां वाॻू आहियां, पर सिंध जा वॾेरा त मुंहिंजा बि पीउ आहिनि। वाॻू रोई करे ॿुधाए पियो त हिकु ॾींहुं पीपल्स पार्टीअ जो वॾेरो दरिया में तड़ करण आयो। उन वॾेरे जो बूथ ॾिसण खां पोइ असां वाॻुनि खे 3 ॾींहंनि ताईं निंड कोन आई। रुगो इहो ख़ौफ़ हुयो त मतां वॾेरो असांखे बि गड़काई खाई न वञे। अरे बाबा, बनबरियूं जेकॾहिं न कंदासीं त खाईंदासीं छा? चमचा, मुंहिंजी इहा वसियत अथई, असुल घटि नाहे करणो। मौक़े जो फ़ाइदो वठणो आहे, फ़ाइदो। किथे कंहिंजो कफ़न बि हथ अची वञे त उनखे बि नाहे छॾणो। इहो बि दबियूं अचिजांइ। भोतार साईं, पंहिंजा जेके आफ़ाल आहिनि मूंखे कन्फर्म आहे अॻे जहान में पाण खे बाठा ठहका लॻंदा। मां त चवां थो पंहिंजे लाइ नई डिज़ाइन में पादर तयारु थींदा, उन्हनि सां पंहिंजी मरमत थींदी। बाबा, इहा त मूंखे बि ख़बर आहे। मरण खां पोइ पादर सुठा लॻंदा। फ़िलहाल हिते त ऐश करे वठूं, हाणे ॿियूं सभु ॻाल्हियूं छॾ। इहो ॿुधाए, ईंदड़ इलेक्शन में अवाम असांखे वोट ॾींदी या न? भोतार साईं, जेकॾहिं ईंदड़ इलेक्शन में वोट वठण लाइ अवाम वटि वियासीं त तओ बूथ वारो मले गॾा ते विहारे सॼो शहर घुमाईंदा, छो त पाण अवाम सां ज़ुल्म ई अहिड़ा कया आहिनि। हाणे जेतिरो थी सघे अवाम खे लुटे वठ। ईंदड़ इलेक्शन में आंगूठे खां सवाइ कुझु बि कोन मिलंदो। वॾा